हिकिड़ो गॾह हिकिड़े वण सां ॿधल हो। शैतान आयो ऐं ख़ामोशीअ सां उन जो रसो खोले छॾियईं। गॾह टपा ॾींदो वञी ॿनीअ में पियो जिते हुन बीठल फ़सुल खे पए लुटियो। हारीअ जी ज़ाल इहो मंज़र ॾिसी ऐं कावड़ में अची वई। गॾह खे जो धकु हयईं त गॾह फतकी न हईं ऐं थॾे ते ई मरी वियो। जॾहिं गॾह जे मालिक खे पंहिंजे जानवर जे मौत जी ख़बर पई त हुन खे बि ॾाढी कावड़ अची लॻी ऐं अची हारीअ जे ज़ाल खे जो डंडा हयईं त मथे में हुन खे हिकु डंडो लॻी वियो ऐं माई उते ई मरी वई ऐं हू भॼी वियो। उन हारीअ जी पंहिंजे ज़ाल सां ॾाढी दिलि हुई, सो उन जे मरण ते हुन जी दिलि ई सड़ी वई ऐं हुन वरी गॾह जे मालिक खे वञी गोलियूं हणी छॾियूं। इहो सिलसिलो इते ई ख़तमु न थियो। गॾह जे मालिक जी ज़ाल मुड़ुस जो बदिलो वठण जे लाइ पंहिंजे पुटनि खे हारीअ जे घर खे साड़ण जो हुकुम ॾिनो। माईअ तेश में अची चयो त वञो हुन खे ॿारनि बचनि सूधो घर में साड़े छॾियो। शाम जो पुट विया ऐं हारीअ जे घर खे बाहि ॾेई छॾी। इहो सोचे त हारी बि सड़ी मरी रख थी वियो हूंदो, पर हारी त बची वियो। जॾहिं उहो मोटी आयो त इंतकाम जी बाहि में हारी अंधो थी पियो। हुन गॾह जे मालिक जी ज़ाल ऐं 3 पुटनि खे मारे छॾियो ऐं पोइ हारी थको टुटो हिकु वण जे हेठां वेठो हुयो ऐं कावड़ मां थे चयईं त इहो सभु कुझु शैतान जे करे थियो आहे। शैतान खिलंदे चयो त मूं त रुगो रस्सी खोले छॾी हुई, बाक़ी सभु कुझु त तव्हां कयो पाण।